ये नाज़म जोकी वारो सागी केस मुखे बदलाण चाहे था मारण चाहन था बस जो ही कुछ केर मारण चाहे तो ताके केर धमकी आखिर में वडो मलाणी है बस जो कोर कोने वो छा तो चाहे आखिर चाहे छा तो उनके खबर हुंदी छा चाहे तो असा ता गालियों कोन तो करे मेन मकसद यो या मलाणी साल मास्टर है जेको इते आए टीचर आ एकड़ो मुनेश मास्टर आ एकड़ो हितेश आ एकड़ो आए पेंजो अशोक है वापदा में एकड़ो गिरीश है स्पेशल एजुकेशन में ही सब माफिया दा मानू हैं अन्या बिया अलाए केतरा यन ही त ज़ाहिर थिया आहिनि हमला करी चुका आहिनि 3 दफ़ा हमला करी 20 माण्हू वठी आया आहिनि हिते हमला मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि 20 ॼणा माण्हू वठी आया आहिनि हिते धमकियूं ॾिनियूं शराब पी टुन थी हूअं त हिननि खे हमलो पुॼे ई कोन थो शराब पीअंदा पोइ इहे ॻाल्हाइण जे लाइक़ु थियनि था हर मामले ते मूंखे हरूभरू टॉर्चर कयो पियो वञे इन इन मामले जे पोयां केर आहे केर तव्हांखे टार्चर करण ते मजबूर तव्हांखे केर को केर माण्हू मलाणिया ॿियो महेश मलाणिया साईं ॿियो इन्हनि जा ठारता आहिनि नाला गिरीश हितेश मुनेश ए आया था ईअं कयो जो अशोक चौथे पंचवें वाला कहिड़ा नाला था उहा अॻियां ब्लड असांजा आहिनि जयराम 23 जून 2007 जो असां हिते आयासीं वेठा हुयासीं हिते बाईपास हुयो कुझु कोन हुयो असां वरी थोरो हेठि हली वियासीं प्लाट असां पियो हींअर अची थोरी कब्ज़ा माफ़ियनि कब्ज़ा कनि था पासे में ॾिसो सॼा कब्ज़ा कया आहिनि पासनि में हिननि जा 20-25 माण्हुनि जो ग्रुप ठहियल आहे जेको कब्ज़ा करे थो माण्हुनि खे विकिणे थो अहिड़नि खे लगाम ॾिनो वञे ऐं इहो ई हथ ॿधी गुज़ारिश असल मामलो छा आहे तव्हांजे प्लाट ते केर कब्ज़ो करण चाहे तो अवां कॾहिं खां हिते लॾी आया आहियो रोज़ नवां माण्हू था अचनि रोज़ हर 2 ॾींहं ते नवां माण्हू चेंज था कॾहिं चवंदा असांखे मुख़्तियार कार ॾिनो आहे कॾहिं चवंदा असांखे फलाणे ॾिनो आहे कॾहिं चवंदा असांखे फलाणे ॾिनो आहे हिकिड़ो माण्हू को ज़ाहिर मुक्त थी उहो आहे कोन हर 2 ॾींहं ते माण्हू त बदिली थियो वञनि असल तव्हां कॾहिं खां हिते वेठा आहियो इन कॉलोनी में तव्हांखे प्लाट कंहिं ॾिना तव्हां प्लाट कंहिंखां ख़रीद कया आहिनि मामलो छा आहे सॼो क्लियर 5-5 हज़ार रुपए में कुछ प्लाट वरता हुआ हिते कॾहिं वरिता हो कहिड़े टाइम में 2007 में सही 23 जून 2007 में असां हिन वक़्तु कहिड़ो मसलो तव्हांखे हिते दरपेश अचे पियो मसलो छा आहे ॾिनो उन टाइम लोड़ो जी साड़ी हुआ जी पासे में तव्हां ॾिसो साम्हूं जेको आहे तुंहिंजा गंडा ते साड़ी हुआ ऐं ख़बर कोन पई कीअं साड़ी आहे जॾहिं मुख्य ॿियो वेठो हू चवंदो मूं कोन साड़िया जॾहिं असांखे चयो ही टाड़ा कंहिंजा आहिनि तॾहिं चवंदो हिननि खे हथु लॻायो त असां तव्हांखे चीरी छॾींदासीं तव्हांजे बच्चनि खे असां जेल मोकिले छॾींदासीं अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करियूं वियूं ऐं अञा ताईं इहो मामिलो हलंदड़ आहे हाणे छा तव्हांखे ख़दशो आहे त खून रेज़ी थींदी हिन प्लाट खां मूंखे त पतो यकीन आहे मूंखे नाज़म जोखियो करी मारी छॾींदा ये नाज़म जोखियो वारो सागी केस मूंखे बदलाइण चाहे था मारण चाहिनि था बस ॿियो ही कुछ केर मारण चाहे तो तव्हांखे केर धमकी आखिर में वॾो मलाणी आहे बस ॿियो कोर कोन्हे वो छा तो चाहे आखिर चाहे छा तो उनखे ख़बर हुंदी छा चाहे तो असां सां ॻाल्हियूं कोन तो करे मेन मकसद इहो ई आहे मलाणी त कहिड़ी कॉलोनी में वेठल आहियो मसलो किथे आहे जगदीश कॉलोनी में वेठा आहियूं जगदीश कॉलोनी जो रुख बि पोइ आयो आहे इन जो वजूद बि पोइ आयो आहे पहिरां हिते गंदो पाणी हूंदो ॿारनि नंढनि जा मुक़ाम हूंदा हुआ कुझु कोन हुयो गंदो पाणी हुयो असां हिते कुंड में पिया हूंदा हुआसीं हिन हरू भरू अची असांखे तंग कयो अॼु कहिड़ो मसलो दरपेश आयो आहे छा मामलो थियो आहे चवंदा मुख़्तियार कार कुझु माण्हू मोकिलिया आहिनि डीसी जे ऑर्डर ते सो कंदी सिर्फ़ु मुंहिंजी कंदी ॿियनि कंहिंजी बि न सिर्फ़ु अकेले मुंहिंजी अगरि गली सिधी कंदा उहा बि सिर्फ़ु मुंहिंजी हर मामले ते मूंखे हरूभरू टॉर्चर कयो पियो वञे इन मामले जे पोयां केर आहे केर तव्हांखे टार्चर करण ते मजबूर तव्हांखे केर को केर माण्हू मलाणिया ॿियो महेश मलाणिया साईं ॿियो इन्हनि जा ठारता आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां तव्हांखे टार्चर करे रहिया आहिनि साईं अलॻि अलॻि हर 2 ॾींहं ते हर 2 साल ते चवंदा हितां असां ॿाहिरि ॾींदासीं हितां हीअं कंदासीं हितां हीअं कंदासीं केरु चवे थो छा तव्हांखे तव्हां हीअं जीअं ज़िक्र कयो सुशील मलाणी जो महेश मलाणी जो उन्हनि पारां कहिड़ा माण्हू था अचनि उहे त पंहिंजे कमनि में वांदा ई कोन तव्हां छा था चओ विशाल मास्तर आहे जेको हिते आहे टीचर आहे हिकिड़ो मुनेश मास्तर आहे हिकिड़ो हितेश आहे हिकिड़ो आहे पंहिंजो अशोक आहे वापदा में हिकिड़ो गिरीश आहे स्पेशल एजुकेशन में ही सभु माफिया जा माण्हू आहिनि अञा ॿिया अलाए केतिरा ई आहिनि ही त ज़ाहिर थिया आहिनि ॿिया अलाए केतिरा ई आहिनि गिरीश मुनेश हितेश इहे जेके माण्हू आहिनि तव्हांखे हिसा इहे रहिया आहिनि चाचा दीपू मेघवा जो वालिद साहब मौजूद आहिनि चाचा छा मसलो आहे कॾहिं खां तव्हां पहुता आहियो इशू कहिड़ो आहे हींअर मामलो कहिड़ो हलंदड़ आहे तव्हांखे केरु थो हिसा आहे इहो ॻाल्हियूं ॿुधायो साईं 2007 में असां हिते वेठा था परले पासे चोरी हो तो कंदकी बीठी है उलाते पासे ये ठोर तंग जमी वांदी थी असां रेटा में डेंगरे चार खोई छता जो रात के ते प्लाट के ना होया मिठी में तुजू महाराज ना तुजू महाराज कितना पैसा वठी ता के प्लाट को ले आंदे पैसा को सही को ले आंदे सही बीचा एक कुंड कुड़ची असां पाड़े रो जा एड़ो कोई रुपया 4 ले गयो तो धूल वहां पुठा जे
असल कर चाचा अॼु कहिड़ो मसलो पेश पियो अचे तव्हांजी कंदी केरु कढण आयो आहे मामलो छा आहे केरु माण्हू अचनि था तव्हांखे हिसाइण मामलो छा आहे थोरो ॿुधायो अॼु कंदी कढण जो माण्हू आया आहिनि तपेदार आयो तो माण्हू वीचारा में कोन ओळखिया न मामलो छा आहे हीउ प्लाट कंहिंजो थो वञे तव्हां छा था चवणु चाहियो इहो ॿुधायो असां ईअं चवणु चाहियूं था त परियां त असांजो प्लाट હતો हिन प्लाट में वेलिया थिया आहिनि सही 16 साल असां नथा न थिया आहिनि त हेॾे ख़ाली पिया त डेंगरी 4 असां खोई छॾंदा सही कॾहिं की महाराज खोई छॾंदा राति जा माण्हू हा त डेंगरी खोले जाता सही आन बीजे लकड़ियां वाला विजाड़ा हींअर कहिड़ो माण्हू हिते अचे थो तव्हांखे चए थो त हीउ प्लाट मुंहिंजा आहिनि कहिड़ो माण्हू दावा थो करे हिते हाणे छोकिरी कहंदे एज माण्हू कहिड़ा नाला ॿुधायो हुनजा कहिड़ा कंहिंखे चवे थो किथे अचनि था कहिड़ी जॻह ते अचनि था नाला गिरीश हितेश मुनेश ए आया था ईअं कयो जो अशोक चौथे पंचमें वाला कहिड़ा नाला था उहा कहंदे प्लाट असांजा आहिनि जयराम ए हवे ये रहा डेंगरी में कने खड़ो खड़े जा कोई है आज नहीं थे कल आयो डीसी ऑफिस में खिला रखा जेको चयो आ उनके थाने में विचराइंदो से अलग अलग दाबा ॾेयो आ कंहिंखे दावा ॾेई वियो आऊं घर कोन से माण्हुनि खे चयो आ त ही असां ये कराईंदा ही ताज़ो ताज़ो टाउन मिलियल आहे सॼे कम में टाउन मिलियल आहे किथे बि कचरो उछलाइनि था उन मामले में टाउन मिलियल आहे हर कमले में सही हाणे तव्हां कंहिंखां मुतालबो कंदो छा था चवणु चाहियो मुतालबे जी धुर कोई आहे कोन अलाह खां मुतालबो कंदासीं बाक़ी ही वेचा डीजी रेंजर्स कुझु करे त बाक़ी हिननि मां असांखे उमेद ई कोन्हे कोई न तव्हां हींअर हिन वक़्त ते तव्हां जेके नाला खया आहिनि उहे तव्हांखे हिसाइनि था छा था करो उनजे बारे में टे ॿुधायो दफ़ा हमला करे चुका आहिनि 3 दफ़ा हमला करे 20 माण्हू वठी आया आहिनि हिते हमला मारण जूं धमकियूं ॾिनियूं आहिनि 20 सही। ॼणा माण्हू वठी आया आहिनि हिते धमकियूं ॾिनियूं शराब पी टुन थी हूअं त हिननि खे हमिलो पुॼे ई कोन थो शराब पीअनि था पोइ इहे ॻाल्हाइण जे लाइक़ु थियनि था